बिचा न्यूज़ सैदाबाद शहर में ॾींहुं ॾिठे जो लखें रुपयनि जी फुर जी वारदात। मोटरसाइकिल ते सवार 3 नामालूम हथियारबंदनि शहीद बेनज़ीर भुट्टो चौक वटि कार में वेंदड़ ज़ैनुल आबिदीन मक्सी ऐं मोहम्मद असलम मक्सी खे हथियारनि जी ज़ोर ते रोके जरगमाल बणाए वरितो, जंहिं दौरान हुन मज़ाहमत कई त खेसि मार कुट करे हुन खां रोक रक़म 6 लख रुपया फुरे फरार थी विया। मक़ामी ज़मींदार ज़ैनुल आबिदीन मोहम्मद असलम मक्सी MCB बैंक में 6 लख रुपया कढाए पंहिंजे ॻोठ वञी रहियो हो त फ़ौरन पीछो करे फुर कई। ॾींहुं ॾिठे जो फुर जी वारदात सबब शहर में ख़ौफ़ वारी सूरतहाल पखिड़िजी वई। इतला पुलिस वारदात वारी हंधि पहुची फ़ौरन जो पीछो कयो, पर फ़ौरू फरार थियण में कामयाब थी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।